सुभाणे शाम जो बुकी जी रस्म कयूं था, कूंज के वनवा में विहारियूं था। मुझो मतलब है त वनवा में सिर्फ 2 ॾींहं कूंज के विहारींदासीं बस। 2 ॾींहं न ओठा, 3 ॾींहं त वनवा थींदो। जी तोखे मुनासिब लगे भाजाई, तू इन घर जी वडी आहीं। मुखे ओठो कने वडो तो समझे। ओठो थ्रेशर में अचियो, इन रन जो त मुसा इए साड़ा सड़ी पई आ मुते। हां जण मां बंदूक सिधी आई तमास। हाने ता पाण में शुरू थिया हो, माट कोन कंदो। बाबा तू भी पंजी तरफा थोड़ी घणी तैयारी करे वठ, जेको भी मुझे लाए थोरो घणो सामान वठणो आ ना वो वठी छडियो। थोरो घणो छो कुंज, जेको तू चवंदी उहो डाज घुराईंदासीं। खणी जो शादी सादगी सां थींदी, पर डाज वठण में कंजूसाइब कोन कंदुस। पोए दा डाज वठण जे लाए मां विंदस। सुभाणे माई पाड़े जी साण करे निकरी वंजा, बुकी जे सामान सां गड डाज भी वरती अजा। सुभाणे बुकी जो सामान घुराए बुकी ता विझऊं ऐं कूंज के वनवा में विहारे पो 2 ॾींहं ते मां सामान वठण हली विंदस। जेकॾहिं सुभाणे डाजो सामान वरतम न त सॼे शहर में ही लही विंदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।